नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां 1 डिसंबर ते हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे ॾियारे खे भरपूर मल्हाइण जे सिरे हेठि ऐलान खां पोइ कराची में तयारियूं शुरू थी वियूं आहिनि। हिन हवाले सां अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ जी भरपूर आजियां कई है। हिननि जो चवण ते अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत या थोराइत आहियूं जे सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो आहे। असांखे पुछणु चाहिदा जेको अवामी न्यूज़ 1 डिसंबर ते जेका सक़ाफ़त ॾियारे मल्हाइण जो ऐलान कयो आहे उन खां पुछंदा त छा था चवणु चाहिनि। ऐलान कयो अवामी न्यूज़ ऐं असां अवामी न्यूज़ जा थोराइता आहियूं जंहिं ऐलान कयो आहे सिंधी सक़ाफ़त जे मल्हाइण जो ऐं इंशाअल्लाह ताला असां बि भरपूर शिरकत कंदासीं। वरी जोश जज़्बे सां जेका माना हिन में शिरकत कंदासीं ऐं असांजी हीअ सक़ाफ़त जेका आहे तमामु घणी पुराणी आहे। इन करे सम्झो त 1400 साल पुराणी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका इहो ई फरमायो त मूंखे इन सिंध जे पासे रहूं थधी जीर जी ख़ुशबू ईंदी आहे। तो असां उन फरमान खे बि मदे रखंदे हुए ऐं इनखे इंशाअल्लाह ताला भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं ऐं घणे में घणी शिरकत कंदासीं ऐं अवामी न्यूज़ खे असां वरी बि मुबारकबाद ॾियूं था जन माना हीउ ऐलान कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला थोरे अरसे में अवामी न्यूज़ वॾो जेको आहे माना ऐं अल्लाह ताला उनखे मज़ीद कामयाबु कंदो ऐं अल्लाह ताला उनखे तरक़ी ॾींहं ॾींहुं वधीक साथी समाज जेको सक़ाफ़त ॾियारे तव्हां पुछो त वञो पुछंदा त छा हिननि जो चवणु आहे छा कला आहियूं। असल में ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिन तमामु सिंधी माण्हू इहो काफ़ी सालनि खां वठी जेको इहो सिलसिलो हलियो आहे असां ॾाढा उन मां ख़ुशियूं मुतमिन आहियूं ऐं वॾी हक़ीक़त में असां सिंधी जेके बि आहियूं असां इन मां तमामु मुतमिन तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं सिंधी टोपी अजरक असांजी हिकिड़ी सक़ाफ़त सिंधी जी बि आहे बलोच जी बि आहे बलोच माण्हू जी बि आहे। बहितरीनु ॻाल्हि आहे असां वधि मां वधि ख़ुशी एतिरे क़दुरु जेतिरी ईद जो सिस्टम थींदो आहे असां उन हिसाब सां हिनखे तमामु ख़ुशियुनि सां असां अॻो 8 डिसंबर जी हाणे पहिरीं तारीख़ ते रखियो। असां पहिरियां ई 5 तारीख़ तयारी करे छॾी आहे। घर में जेके नंढड़ा आहिनि असांजा ऐं उन हिसाब सां जेको बि आहे पंहिंजा यार दोस्त सभिनीनि वटि इहो ई मैसेज ॾींदा आहियूं ऐं बिल्कुलु तयारियुनि सां सभु को पंहिंजी कोशिशि करे थो ऐं वरी तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। ऐं वधि मां वधि इहो आहे जेॾीमहिल हिन मां पंहिंजो कराची में प्रेस क्लब ते ईंदा आहियूं असांखे अजीब मंज़र उहो ॾींदो आहे। तमामु एतिरो ख़ुशि थींदा आहियूं एतिरो ख़ुशि थींदा आहियूं जंहिंजी का हद कान्हे। कश्मीर खां वठी कराची ताईं जेॾीमहिल सिंधी माण्हू सक़ाफ़त जो ॾींहुं थींदो आहे टोपी अजरक सां जेॾीमहिल उहो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि ऐं असां बिल्कुलु एतिरे क़दुरु जो पंहिंजे पाण खे माना एतिरो असां ख़ुशि नसीब ऐं एतिरी असां माना जेको सो उन में ख़ुशी असां मायूस कंदा आहियूं। इहो वॾो असांजे लाइ हिकिड़ो अहम ॾींहुं आहे। असां जेॾीमहिल के यार दोस्त हूंदा आहिनि परे वियल हूंदा आहिनि उहे अची गॾिबा आहियूं वॾी ख़ुशी जो मंज़रु हूंदो आहे। ऐं असांजो इहो ई सभिनीनि सां अपील आहे जेके बि हिन न्यूज़ वारा आहिनि या इन में जेके बि कमु कनि पिया तो सभिनीनि खे इहो ई चवंदासीं त इन खे अञा वधि में ऐं गवर्नमेंट सां बि असां इहो कंदासीं। सिंध गवर्नमेंट आहे त हिननि जो जेको उन शइ खे हथी ॾे ऐं वधि मां वधि अञा बि हिनखे जेको सो मक़सदु जेका सो अञा के सुठे लेवल ते ऐं माना हर शहर में असां ॾाढो इहा शइ असेंबलियुनि में बि थियणु घुरिजे। असेंबलियुनि में जेको आहे सो टोपी अजरक वारो डे जेको सो उहा माना रखी वञे। सिंध गवर्नमेंट खे असां अपील था कयूं कि असेंबलियुनि में बि थियणु घुरिजे। टेम ते मौजूदु आहियूं गडाफ जे इलाइक़े लासीकोट में जेको क़ाइम मक़ाम चेयरमैन आहे SNP जो रमज़ान गुलज़ी हुन खां पुछूं था सक़ाफ़त जे बारे में छा थो चवणु चाहे। पहिरियां ऐं शुक्रगुज़ार आहियां अवामी न्यूज़ वारनि जो जिन सिंधी क़ौम सिंध जी सक़ाफ़त जो दर्द महसूसु कंदे पंहिंजी जागरता मुहिम सक़ाफ़त खे ज़िंदा करण लाइ शुरू कई आहे ऐं उन्हनि खे सलाम पेश थो कयां पंहिंजी सिंध नेशनल पार्टी तरफ़ां। सक़ाफ़त असांजी सिंध धरतीअ जी सिंधी माण्हुनि जी जेका सक़ाफ़त आहे त हज़ारे साल पुराणी तारीख़ रखंदड़ सक़ाफ़त आहे जंहिंखे सिंधी जंहिं बि वक़्तु जहिड़े टाइम बि ईद जो ॾिहाड़ो करे मल्हाए सघनि था ऐं पंहिंजी सक़ाफ़त खे ईद जे ख़ुशियुनि खां वधीक महसूसु कंदा आहिनि। हर साल जोश ऐं जज़्बे सां सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि। मां सम्झां थो त मूंखे पंहिंजे सिंधी क़ौम में एतिरो यकीन ऐं पक आहे त हिन साल बि हमेशह जीअं
उन खां वधीक जोश जज़्बे सां पंहिंजे सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाईंदा ऐं सिंध दुश्मन सकाफ़त दुश्मननि खे साबित करे ॾेखारींदा त सिंधी माण्हू पंहिंजी सकाफ़त लाइ हेॾो जोश ऐं जज़्बो ॾेखारनि था। उन जे लाइ रोडनि रस्तनि ते अची पंहिंजी सकाफ़त लाइ ही जागृता मुहिम खे तेज़ करे हलाइनि पिया। त अहिड़ी तरह सिंध जे ॿियनि मसइलनि ते बि ईअं ई सरापा एहतिजाज हूंदा। ऐं वरी बि सलाम पेश थो कयां अवामी न्यूज़ वारनि खे, उन्हनि जा थोरा आहियूं जेके असां वटि आया ऐं क़ौम खे पंहिंजो सुझाव करण जे लाइ पंहिंजी मुहिम हलाए रहिया आहिनि त सिंधी माण्हू सकाफ़त खे पंहिंजी खे यादि रखनि। सिंध जी सकाफ़त सिर्फ़ु मल्हाइण न, पर सिंध उहा धरती आहे, सिंध जी सकाफ़त उहा सकाफ़त आहे जंहिंखे मुंहिंजे पैगंबरनि बि सारायो आहे। सिंध धरतीअ खे, असांजे टोपीअ खे सारायो वियो आहे, असांजे टोपीअ खे मेराब जो निशान ॾिनो वियो आहे। त मां सम्झां थो असांखे वॾो एज़ाज़ आहे, असां सिंधी ख़ुशनसीब आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।